नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त जेको दुनिया सां मोहब्बत रखे थो, जेको दुनिया खे तरजीह ॾिए थो, अल्लाह पाक उनखे दुनिया जे अंदरि 3 सज़ाऊं अता फ़रमाए थो, 3 सज़ाउनि में मुब्तला फ़रमाए थो। त उन खां अॻु में अव्हांजी खिदमत में अर्ज़ु आहे त जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾो गॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, उहे कहिड़ी 3 सज़ाऊं आहिनि जेके अल्लाह पाक दुनिया सां मोहब्बत करण वारे माण्हू खे ॾींदो आहे, उन में मुब्तला कंदो आहे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं दुनिया खे आख़रत ते तरजीह ॾिनी, अल्लाह पाक उनखे 3 सज़ाउनि में मुब्तला फ़रमाईंदो आहे। उहे 3 सज़ाऊं हीअ आहिनि। पहिरें नंबर ते अहिड़ो ग़म जेको कॾहिं उन जी दिलि मां न निकिरंदो, हमेशह उहो ग़म जी हालत में हूंदो, ॾुखायल हूंदो, परेशान हूंदो ऐं जेको सो ग़म में ग़मगीन रहंदो। ऐं ॿिए नंबर ते अहिड़ी मोहताजी जंहिंखां कॾहिं बि उनखे निजात न मिलंदी, हमेशह मोहताजी में ज़िंदगी गुज़ारींदो। ऐं 3 नंबर ते अहिड़ी लालच जेका कॾहिं बि ख़तमु न थींदी, हमेशह लालच में ई उनजो वक़्तु गुज़रंदो। त प्यारा दोस्तों, ही 3 सज़ाऊं आहिनि जेके अल्लाह पाक दुनिया सां मोहब्बत करण वारनि खे इन्हनि 3 सज़ाउनि में मुब्तला फ़रमाईंदो आहे। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक जल जलालहू जल शानहू जी दरबार में दुआ आहे अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दुनिया जी मोहब्बत ऐं दुनिया सां जेको आहे सो दुनिया खे आख़िरत ते तरजीह ॾियण खां बचाए। प्यारा दोस्तों, दुनिया हज़रत सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में अर्ज़ु कयो वियो त हज़रत सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त दुनिया हिकु पुल आहे, उनखे पार कयो ऐं उनजी आबादगारी में मसरूफ़ न थियो, उनखे आबाद न कयो। इन पुल तां मक़सदु गुज़रणु हूंदो आहे। त हज़रत सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में अर्ज़ु कयो त अल्लाह जा नबी, असांखे अल्लाह जी इबादत जे लाइ घर तामीर करण जी इजाज़त ॾियो। पाण फरमायूं त वञो पाणी ते घर तामीर कयो। अर्ज़ु कयो वियो त अल्लाह जा नबी, पाणी ते घर तामीर कीअं थींदो? पाण फरमायूं त पोइ दुनिया जी मोहब्बत सां अल्लाह जी इबादत कीअं थी सघे। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।